अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरिया HRJDO न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। नवाब शामा अब्दुल सलाम डहरी जी ऑल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन तर पाकिस्तान जे सॾ ते नवाब शामी आपका जे मुलाज़िमन पारां सूबाई सदर मोहम्मद दाऊद उन्नड़, अल्ताफ़ शेरवानी, हाजी अब्दुल्ला भट्टी, फयाज़ ज़लदारी, गुलाम अब्बास मंगरियो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में HM ख्वाजा गार्डन हाई स्कूल खां हिक रैली कढी वई, जेका गश्त कंदे प्रेस क्लब पहुती, जिते अॻुवाणनि पारां धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त महांगाई जे हिसाब सां असांजूं पघारूं घटि आहिनि, उन जे करे घर जो गाडो हलाइण ॾुखियो थी पियो आहे। जॾहिं त अपग्रेडेशन न हुअण करे असां सां मुसलसल नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। हिननि चयो त असां वफ़ाक़ी तौर सूबाई हुकूमत खां मुतालबो कयूं था त महांगाई जे हिसाब सां असांजे पघारनि में 100% इज़ाफ़ो कयो वञे। हिननि चयो त जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा हल न कया विया त कराची इस्लामाबाद में एहतजाज कयो वेंदो। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।